अॼु असीं तव्हांजी मुलाक़ात कराए रहिया आहियूं हिकु अहिड़े शख़्स सां जेको आहे माएनाज़ कलाकार, जिन जी वाणीअ में मिठास आहे, जेको खिलाईंदो बि आहे, रुआरींदो बि आहे, ऐं उन्हनि जा गीत, कलाम, उन्हनि जा जोक्स हर कंहिंखे पसंदि ईंदा आहिनि। अचो त मिलूं था उन शख़्सियत सां जेके पहिरीं पालनपुर में हुआ ऐं हाणे आहिनि गांधीधाम में, ऐं हिन वक़्तु आहिनि असां सां गॾु सिंधी सुगंध में, जिन जो नालो आहे परमानंद प्यासी। कीअं रहियो आहे साईं संगीत जो सफ़र? अदा सची ॻाल्हि त इहा आहे जो मुंहिंजे त ख़ानदान में को कलाकार कोन हो, पर इहा माता सरस्वती जी कृपा ऐं तव्हां सभिनी सिंधी भाउरनि जो ई चाह मुंहिंजे पासे जेको रहियो, उन्हनि जी जेका दुआऊं प्लस गॾोगॾु मूंखे जेको इन्हनि अॻिते वधाइण में, भई प्यासी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, त बसि उन्हनि सां कदम मिलाए अॼु सफ़र संगीत त ॾाढो वॾो आहे, हिकिड़ो समुंड आहे संगीत। उन समुंड मां मूं वटि त ॿ टे बूंदियूं बि मुश्किल सां हूंदियूं, शायदि उहे बि न हुजनि, पर तव्हांजे प्यार में उहा शक्ति आहे जंहिं मूंखे हिन मुक़ाम ते पहुचायो आहे। उन लाइ मां मुंहिंजे सॼे सिंधी समाज जो, पोइ भले किथे 50 परिवार बि रहंदा हूंदा त उते मुंहिंजो प्रोग्राम थियो हूंदो, जिते 5000 परिवार आहिनि उते बि मूंखे सिंधी भाउरनि ई घुरायो आहे। इन करे जीअन बचनि मुंहिंजा सिंधी भाउर यार, जिन जे सदके अॼु परमानंद कुॾे पियो। इहा प्यास किथां आई जंहिं इहो तखलुस रखण लाइ तव्हांखे मजबूर कयो कि परमानंद प्यासी? हा, इहो तखलुस एक्चुअल में मुंहिंजा जेके गुरू हूंदा हुआ, साधु मोतीराम जी जयपुर में, मुंहिंजी जनमभूमि जयपुर आहे, त मां पहिरीं शुरूआत उतां 68 में साधु मोतीराम जी पार्टी में कई। उन्हनि मूंखे सिंधी संगीत सेखारियो। पहिरीं मां हिंदी गीत ई ॻाईंदो हुउसि, त मां नंढे हूंदे माना हर 10 मिंटे में मट जे पासे में बीठो हूंदो हुउसि, भई पाणी खपे ई खपे, पोइ सियारो हुजे ऊन्हारो हुजे, त भले 10 ॼणा उन वटि अचनि, 10 जे लाइ मां पाणी खणी ईंदो हुउसि, त पर पहिरीं अधु गिलास पाण ॿरो ॾेई पोइ उते खणी ईंदो हुउसि। त गुरूअ मुंहिंजो तखलुस मूंखे गुरूअ ई ॾिनो, यार परमानंद तुंहिंजो नालो परमानंद त ठीकु आहे, पर तूं हाणे प्यासी आहीं। छो जो ॾिसां पियो 3 सालनि खां मूंसां जुड़ियल आहीं, पर 3 सालनि में को ॾींहुं अहिड़ो कोन हूंदो जॾहिं तो मुंहिंजे घर में अचण खां पोइ 10 दफ़ा पाणी न पीतो हुजे। छो जो हुननि जो ॿियो हिकिड़ो शिष्य हूंदो मूंखां, सम्झो 2 साल खनि सीनियर हूंदो, उनजो नालो हो किशन। त उनखे बि के सां के, भई किशन कातिल, उनखे तखलुस गुरूअ ॾिनो कातिल, मूंखे ॾिनो प्यासी। त इहा मुंहिंजे गुरुनि जो ॾिनल नालो आहे। परमानंद माना खिल, परमानंद माना परमानंद, परमानंद खिलाए बि, वरी परमानंद रुआरे बि। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजनि गीतनि जे विच में, कलामनि जे विच में, कॾहिं तव्हां इंसान ज़ात लाइ ॻाल्हायो था, कॾहिं पर्सनल रिश्तनि लाइ ॻाल्हायो था, जॾहिं माता पिता ऐं उन्हनि जे ॿारनि जे रिश्तनि जे बारे में ॻाल्हायो था, त अचानक ॻाईंदे ॻाईंदे, कहाणी ॿुधाईंदे ॿुधाईंदे तव्हां पाण बि रोई पवंदा आहियो ऐं संगत बि रोई पवंदी आहे। जी, इन जो कारण सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ। मूंखे ख़बर आहे त माता पिता जो दर्जो इंसान जे जीवन में केतिरो हूंदो आहे, छो जो मां हिकु पिता बि आहियां, हाणे त हिकिड़ो ॾाॾो बि आहियां, प्लस गॾोगॾु हिकु न्याणी जो पीउ आहियां। इन करे मूंखे ख़बर आहे भई न्याणियुनि जे लाइ जेको मुंहिंजे दिलि में दिमाग़ में जेको दर्दु हूंदो आहे, मां चाहींदो आहियां भई जीअं न्याणियूं, मुंहिंजे घर में जेका नुंहुं आहे, भैया मां तव्हांखे छा ॿुधायां, असां उनखे पेरे न पवणु ॾींदा आहियूं। उनजो कारण आहे, न त ससु सहुरे खे पेरे पवाईंदा आहिनि, असां कोन पवाईंदा आहियूं। उनजो कारण इहो आहे जो मां उन नुंहं में नुंहं न पंहिंजी धीअ ॾिसंदो आहियां। पहिरें ॾींहं खां जेॾी हुन एंट्री कई घर में, पहिरियों ई जेको आहे सो हुनखे इंस्ट्रक्शन ॾेई छॾिया त बेटा पेरे न पइजां। माण्हू चवंदा आहिनि भई पुट ॾेई धीअरूं वरितियूंसीं, पोइ उन्हनि धीअरुनि खां पेरे पवाईंदा आहिनि। चवंदो आहियां मां, मुंहिंजो सुवालु उन्हनि खां हूंदो आहे भई तव्हां पंहिंजी धीअ खां पेरे पवाईंदा आहियो? चई न, मुंहिंजो पोइ धीअ छाजी वरितव, थी ॾेखारियो अहिड़ा। त इन करे मां नारी ज़ातीअ जो सन्मान कंदो आहियां। नारी ऐं इहा बि हक़ीक़त अथव, जंहिं घर में नारीअ जो सन्मान थियो आहे न, उहो घर दिन दोगुनी राति चौगुनी तरक़ीअ ते आहे। ऐं जंहिं घर में नारीअ जो अपमान थियो आहे, उहो घर कॾहिं मूं वसंदे कोन ॾिठो आहे, बाक़ी उजड़ंदे हज़ारे घर ॾिठा आहिनि। इहो मुंहिंजो पर्सनल अनुभव आहे। हा,
ॿिए पासे हिन तस्वीर जो ॿियो पासो ॾिसो सिके जो, त मुंहिंजी घरवारी जंहिंजो नालो जय आहे, जंहिंजा नाले सां मां जोक चई करे माण्हुनि खे खिलाईंदो आहियां, त उहा वरी मुंहिंजो पेशो आहे। ऐं इन करे जया जो नालो खणंदो आहियां, जो पहिरीं मां जेके जोक चवंदुसि अलॻि अलॻि नालनि सां, पोइ हर कंहिं नाले जो किथे न का माई हुजे, पोइ थी सघे थो सुभाउ उन सां मिलंदो हुजे, पोइ 2 टे दफ़ा मोचड़नि में पियो हुउसि। सही ॻाल्हि अथव। पोइ उन खां पोइ मुंहिंजो हीउ त हाणे पंहिंजो माल आहे था, ऐं तंहिंखां पोइ जिते मां प्रोग्राम कयां थो उते इहा त आहे कोन, त 2-4 प्रोग्रामनि में मूं जया जो नालो खणी करे जोक चया त कुझु ॾिठुमि भई अॻे खां वधीक पियो माण्हुनि खे आनंदु अचे, त बसि उन खां पोइ बसि ईअं सम्झो जीअं 52 पतनि में हिकिड़ो पपलू हूंदो आहे, त मां कहिड़ो बि चाल हलंदो आहियां उन में मुंहिंजी जया, उहा ख़ाली मुंहिंजी वाइफ, मुंहिंजी जोइ न आहे, मुंहिंजी ज़िंदगी अथव। सही ॻाल्हि इहा अथव, जेकॾहिं इहा जया मुंहिंजी ज़िंदगीअ में न अचे हा त शायदि हीअ प्यासी बि अहिड़ो प्यासी न हुजे हा। मुंहिंजे हर क़दम ते उन मूंसां रहनुमाई कई आहे। ईअं सम्झो त जिते मुंहिंजो पेर पहिरीं पवणु खपे, हिन मूंखां अॻु में संदसि पेर वधाए करे ऐं मूंखे राह ॾेखारी अथई। त दा इहो सिके जो ॿियो प्यासो। इहा ॻाल्हि सतो अचनि आहे की भाभी तव्हांजी अर्धांगिनी आहे, तव्हां सां गॾु रही आहे, पर हर प्रोग्राम में भाभीअ जो नालो खणणु या भाभीअ लाइ अहिड़ा अखर ॻाल्हाइणु, पोइ कंहिं महिल घर में फॾो न थिए? वीचारी सदोरी आहे न, मायूं ईअं वरी भोलियूं हूंदियूं आहिनि। हा, रुगो मथे ते हथु घुमाए पोइ चवंदी हा ठीकु आहे, मूं हाणे नालो खणी 2 पैसा कमाए थो अचे न, हा भले भले खणे, कुझु बि चए, बाक़ी मूंखे त भाए थो न। हक़ीक़त इहा आहे दोस्तो, मां त चवां थो जेतिरो मुंहिंजो प्यारु आहे अहिड़ो ई प्यारु सॼी दुनिया जे मर्दनि जो पंहिंजे घरवारी सां हुजणु खपे। हा। अच्छा साईं, इहो ॿुधाईंदा की घणेई गायक आहिनि असांजे सिंधी जातीअ में, के गायक आहिनि जेके सिर्फ़ु अची मंच ते ॻाईंदा आहिनि, पोइ भॼन ॻाइनि, कीर्तन कनि या कलाम ॻाइनि, सिंधी गीत ॻाइनि या आध्यात्मिक भॼन ॻाइनि, पर के जाम घटि कलाकार आहिनि जेके पंहिंजे गीतनि सां गॾु मतिलबु संगत खे झुमाइण सां गॾु संगत खे खिलाईंदा बि आहिनि, जोक्स ॿुधाइणु ऐं कंहिं न कंहिं ॻाल्हि ते रस वठाइणु, जंहिंमें संगत तमामु ख़ुशि थींदी आहे, दर्शक ख़ुशि थींदा आहिनि। त इहे स्टोरीज़, इहे कहाणियूं तव्हां आणींदा किथां आहियो? अदा हाणे मुंहिंजे सही ॻाल्हि त इहा जो असांजी फैक्ट्री त आहे कोन इहा, ऐं ॿिए पासे ॾिठो वञे त स्टोरियूं असांजो जीअं धंधो इहो आहे, मूंखे ख़बर आहे त भई जेतिरी नयूं आइटमूं मां पेश कंदुसि ओतिरो पब्लिक, ऐं उन जो कारण आहे मां बि त उन पब्लिक जो हिकिड़ो हिसो आहियां न। खिल हर इंसान जे अंदरि समायल ई आहे, आनंद हर इंसान में हूंदो आहे। असांजो कमु आहे रुगो उनखे ऑब्ज़र्व करे, ऐं ऑब्ज़र्व करण वारियूं अखियूं हुजनि, उहे असांखे भॻवान ॾिनियूं आहिनि, त उन मां ऑब्ज़र्व करे असां उन माण्हूअ में जेको अंदरि आहे न खिल, उनखे रुगो ॿाहिरि आणींदा आहियूं। बाक़ी हक़ीक़त त इहा आहे हर कंहिंजे अंदरि खिल समायल आहे। बाक़ी ॿियो समय अहिड़ो पियो हले जो हर को सूरनि में सड़ियो वेठो आहे यार। हा, किन खे जोइनि जा सूर, किन खे जायुनि जा सूर, किन खे ॿारनि जा सूर, त किन खे नौकरनि जा सूर, किन खे धंधनि जा सूर, किन खे बैंकुनि जा सूर, माना हर को इंसान रुगो सूरनि में सड़ियो वेठो आहे। पर मां बि खाराईंदो उहो ई आहियां, भाॼीअ फुल्को या दाल चांवर, पर शर्त इहो आहे भई चांवर कहिड़ा खाईंदा, जीरे वारा खाईंदा, भई माण्हुनि खे छा पसंदि आहे, टेस्ट माण्हुनि जी उहा सुञाणे वियो आहियां, माण्हुनि जी नस सुञाणे वियो आहियां, मूंखे ख़बर आहे त माण्हुनि खे छा थो वणे, खाराईंदो मां बि उहो ई आहियां, पर उन डिज़ाइन में जेका डिज़ाइन उनखे वणे। जी भाऊ। त अॼु असांजे दर्शकनि खे, सिंधी सुगंध जे असांजे दर्शकनि खे कोई अहिड़ो जोक या अहिड़ो कुझु आइटम ॿुधाईंदा जंहिंसां असांजा दर्शक बि तव्हांजो उहो जोक या का नंढी स्टोरी ॿुधी ख़ुशि थियनि, खिलनि? अदा जीअं तव्हां सुवाल कयो त भई तव्हां ॿई रोल अदा करे सघंदा, भई खिलाए बि वेंदा आहियो ऐं रुआड़े बि वेंदा आहियो, पाण बि रोई वेंदा आहियो। त हींअर जेको मां तव्हांजे अॻियां ॻाल्हि पेश कयां थो उन में तव्हांखे खिल बि मिलंदी, पर गॾोगॾु हिकिड़ो ॻुझो दर्द बि मिलंदो, ऐं उन मां हिकिड़ी शिक्षा बि खणी सघिजे थी। हा, त तव्हां ॿुधो हूंदो ऐं ॾिठो हूंदो भई झगड़ो हमेशह ससु ऐं नुंहं जो थींदो आहे।
कॾहिं माउ धीउ जो झगड़ो कोन ॿुधो हूंदो त उन जो कारण छा आहे भई साॻी धीअ जेॾी महिल माउ वटि वञे थी त उते कोई झगड़ो कोन्हे सावरनि में अचे थी वरी सस जो सां झगड़ो कंहिं बि ॻाल्हि में थिए त उन त इहो रिश्तो जेको आहे न पहिरीं ॻाल्हि त इन रिश्ते खे ख़तमु कयो ससु ऐं नुंहुं जंहिंजे करे चवंदा आहिनि जंहिं पग में बाहि सां पग ई खणी लाहे न हुनखे धीअ सम्झीसि न या हुन न्याणी खे चवंदा आहिनि पुटु हिकिड़ी माउ छॾे आई मस त मिली अथई भागनि वारी आई इहो तुंहिंजे घोट खे माउ आहे बाक़ी जॾहिं मूं शादी कई त मुंहिंजी त माउ को 76 में गुज़ारे मां त 79 में शादी कई त मुंहिंजे भागनि वारी आई जे तोखे ससु माना माउ हिकु छॾे आई ऐं त अल्टरनेट तोखे ॿी माउ मिली वई त हिन में उन माउ जो रूप ॾिस हिन सां उहे ई कचहरियूं कर जीअं तूं पंहिंजी माउ सां कंदीअ त इहो हिकिड़ो मैसेज बि वेंदो आहे समाज ॾे बाक़ी ॿिए पासे ॾिसो त मां त नारीअ जा चवंदा आहिनि नारी तुंहिंजा रूप अनेक अहिड़ा अहिड़ा रूप ॾिठा आहिनि मुंहिंजे जया जा हे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते गौर कयो अथव हे मर्द ई थोरा छो था थियनि मायूं त आहिनि न मायूं खां थोड़ियूं ॿुधियूं अथव ॾिठियूं बि कोन हूंदव ॿुधियूं बि कोन हूंदव ऐं मर्द ई थोरा छो था थियनि उनजो कारण आहे दोस्तो जो उहा मर्द इन करे थोरा थी वेंदा आहिनि जो मूं 25 साल इन ते रिसर्च कहलायो हा भई मर्द ई थोरा छो था थियनि ॾिसो त कंहिंखे 25-26 बूजर हितां हूंदसि 25-26 बूजर हितां हूंदसि बाक़ी विच ते एयरपोर्ट ठहियो पियो आहे मायुनि सां को बि मर्द न पुॼी सघियो आहे मर्द अकेलो घर खां निकिरंदो 15 मर्दनि जो मुक़ाबिलो करे ईंदो मार कुट करे ईंदो भले 4 मोचड़ा बि खाइजे पर घर में हिकिड़ी माईअ सां अकेलो मर्द न पुॼी सघंदो आहे उनजो कारण आहे छो जो उहे वीचारियूं सभु कुझु त छॾे ईंदियूं आहिनि ऐं जंहिंजे सहारे ते जंहिंजे नाले जो सहारो वठण लाइ सभु कुझु छॾे अची ऐं उहो ई जेकॾहिं उनजो साथ न ॾे त पोइ त उहे वार ई पटींदियूं न हा ऐं पोर्टेबल हूंदियूं आहिनि मायूं इन करे वार अॻियां ई हथ में ईंदा अथनि झले पोइ मुचो जो मुचो पटे खणी ॾींदुसि वठि गोॾीअ जा मुंहिंजी तूं न ॿुधंदे ॿियो केरु ॿुधंदो त इहा जीवन मां बि जेको थोरो थियो आहियां कुझु छा जेको बि थोरो थियो आहियां जया जे इज़त खे हा हाणे चवंदो आहियां भई हाणे मां त स्टेज जो कलाकार आहियां इन करे 2 टे बचाए जीअं माण्हू त सुञाणनि छो जो मुंहिंजी पहचान ई हिन वारनि सां आहे दादा कुल मिलाए करे बाक़ी ॿार अॼुकल्ह अॻे ॾिसो ॿार केॾा सदोरा हूंदा मूंखे यादि आहे मां नंढो ॿारु हूंदुसि का खशट कंदुसि त मुंहिंजी माउ पीउ खे चवंदी अरे छॾीसि हाणे नंढड़ो ॿारु आहे भॻवान जो रूप हिन खे थो चई शर्म कोन थो अचे नई उहो उन ज़माने जा ॿार अहिड़ा हूंदा भॻवान जो रूप हींअर ॿार अहिड़ा थी पिया आहिनि अलाए कंहिंजो रूप आहिनि ऐं माइटनि खे ख़बर कोन्हे उहे माइट पाण उन खां पुछंदा आहिनि अड़े कंहिं ते वियो अहिड़े हा पिणे त अहिड़ो कोन हो माणे त अहिड़ी कोन हुई हा अड़े को पाड़े वारनि ते वेंदो छा वियो हूंदो पाड़े पंहिंजे घर में के ॾाॾीअ ते वेंदो आहे को ॾाॾे ते वेंदो आहे को काके ते वेंदो आहे को चाचीअ ते वेंदो आहे को भेण ते तदा खिल ॿुधाए मां हर ऐं इहा ई ॻाल्हि तव्हांजे घर में बि थी हूंदी कंहिंखां पुछो हूंदो कंहिं ॿार खां कंहिं ते वियो अहिड़े हा पर तव्हांजो इहो अंदाज़ो कोन हूंदो त भई हिन में बि खिल लिकियल आहे बसि मां उहा खिल खणी करे थोरो उजागर कई अदा पर हिननि 42-43 सालनि में छा तव्हां पाण जहिड़ो कोई शख़्स पैदा कयो आहे हिन फील्ड में यानी कोई ॿियो परमानंद प्यासी तयारु थियो आहे अदा सही ॻाल्हि त इहा आहे जो मां भारत जो त टूर हिननि 43 सालनि में 8-10 दफ़ा करे चुको आहियां सॼे भारत जो पर उन खां सवाइ मां भारत जे ॿाहिरि बि 27 कंट्रियुनि में प्रोग्राम कया ऐं हर हंधि मुंहिंजियूं अखियूं इहे ई ॻोल्हींदियूं हुयूं त मूंखे हिकिड़ो अहिड़ो ॿांह ॿेली मिली वञे जेको मूंखां पोइ या मुंहिंजे हयाती में मां ॾिसणु थो चाहियां त हिकिड़ो ॿियो परमानंद प्यासी हुजे त अहिड़ा मुंहिंजा 4 शिष्य थिया हा पर उन्हनि चइनि में जेको जंहिं सभिनी खां वधीक तरक़ी कई ऐं न सिर्फ़ु संगीत जी सेवा करे पर गॾोगॾु गुरुनि जी सेवा करे जंहिं जेको आहे सो जीअं श्रवण कुमार हो या एकलव्य हो एकलव्य जीअं गुरुअ उनखे सेखारियो कोन हो वेही करे पर तंहिंखां पोइ उनखे ॾिसी ॾिसी करे जेको सिखियो त मुंहिंजो एकलव्य आहे हिकिड़ो शिष्य जेको कुदरती अॼु हिते
मुंहिंजे प्रोग्राम में मूंसां गॾु ई आयो आहे, बिलासपुर जो चकर भाटा जो रहंदड़ आहे। नालो अथसि किशोर वाधवाणी ऐं जेको मुंहिंजो परम शिष्य आहे। हा, मां जॾहिं नंढड़ो हूंदो हुउमि त असांजे शहर में मंदरु आहे, झूलेलाल मंदरु आहे, उते प्यासी साहब फस्ट टाइम प्रोग्राम करणु आया ऐं उन्हनि जो प्रोग्राम ॾिसी करे एॾी दिलि खे आनंदु आयो कि मुंहिंजी पहिरियों संगीत में रुचि हुई, पर प्यासी साहब ॾिसण पोइ लॻो कि माण्हुनि खे खिलाइण जो आनंदु अलॻि ई आहे। जीअं प्यासी साहब तव्हांखे ॿुधायो बि हर कोई माण्हू सूर में सड़ियो पियो आहे। ऐं प्यासी साहब पालनपुर रहंदा, पर मुंहिंजी एॾी सिक हुई प्यासी साहब सां कि उन टाइम मोबाइल ऐं फ़ोन जी सुविधा न हुई, त मां पोस्ट कार्ड लिखंदो हुउमि प्यासी साहब खे कि मूंखे तव्हां असीसा कयो ऐं मां बि तव्हां वांगुरु कलाकार बणणु थो चाहियां। जीअं तव्हां ॿुधायो कि तव्हां संगीत जी साधना बि कई आहे ऐं परमानंद प्यासी साहिबनि खां सिखियो बि आहे, त अॼु असांजे दर्शकनि खे कुझु ॿुधाईंदा पंहिंजे सुहिणे आवाज़ में? जेकी पंहिंजी आवाज़ु आहे, सुहिणी आवाज़, मां छा चवंदुमि, बल्कि कोशिशि करे रहियो आहियां। संगीत वॾी साधना आहे, जेतिरी सॼी उमिरि कर थोरी आहे। ऐं संगीत में अनेक प्रकार जा गीत आहिनि, भॼन आहिनि, कलाम आहिनि, पर मूंखे जेको भॼन वणंदो आहे सिंधी भॼन आहे कि अॼुकल्ह जीअं पंथ घणा थी पिया आहिनि ऐं के माण्हू पंथनि जे भुला में भटकी पिया आहिनि, पर हक़ीक़त में सभिनी सतगुरनि मां हिकिड़ो ई समायल आहे मुंहिंजो साईं। त इन करे मां ई चवंदुसि, चाहे राम चओ चाहे श्याम चओ, चाहे राम चओ चाहे श्याम चओ, इहे नाला सभई करतार जा, हो इहे नाला सभई करतार जा। हुन ज़िंदगीअ जे पहिरें प्रोग्राम खां वठी अॼु ताईं हर प्रोग्राम में जीअं गुरुनि जी पूॼा कबी आहे, देवताउनि जी पूॼा कबी आहे, त जीअं देवताउनि जी पूॼा कबी आहे त देवताउनि सां गॾु इन जे जेको घर में मंदरु ठहियलु आहे उते मुंहिंजो फ़ोटो रखियलु अथसि ऐं उन जो आशीर्वाद वठी करे तंहिंखां पोइ जेको आहे हर प्रोग्राम करणु वेंदो आहियां। अहिड़ो ई मुंहिंजो शिष्य अॼु मूंसां गॾु आहे, किशोर वाधवाणी। धन्यवाद परमानंद प्यासी साहिब। अॼु असां वटि आया, ॿ पेर भरे करे आया। सिंधी सुगन जी टीम तव्हांजी आज्ञा थी करे ऐं धन्यवाद बि थी ॾे त ही आहिनि परमानंद प्यासी, हिकु मायनाज़ कलाकार जिन ते असांखे नाज़ आहे, छो त हिननि लॻभॻि 42-43 सालनि खां न सिर्फ़ु ॻाए ऐं संगीत साधना करे सभिनी खे झुमायो आहे, पर सिंधियत जो झंडो बि बुलंद कयो आहे। जिते जिते ही विया आहिनि, चाहे हिंदुस्तान जे अलॻि अलॻि प्रांतनि, अलॻि अलॻि शहरनि में वञनि या विदेश में 50 खां वधीक मुल्कनि जी यात्रा करे चुका आहिनि, उते बि सिंधी कलाम गीत ॻाए माण्हुनि खे खिलाए, माण्हुनि खे रुआरे हिन सॼी संगत खे पाण सां कयो आहे, पंहिंजो कयो आहे। त असांखे हिननि ते नाज़ आहे ऐं सदाईं रहंदो। हिननि जी सिंधियत ईअं ई दाइम क़ाइमु रहंदी, इहा ई असांखे उमेदु आहे ऐं कामना बि आहे। जय झूलेलाल।